चुमू कहीं चैल सनड़ी खे असी कोरा दिलानायूं वनी कहीं चीज में फासूं फिरी एड़ा चलानायूं अंगण तुझे अची तो खे चुई गुज़रूं हवा नायूं वनी च बेवफा नायूं वनी च बेवफा नायूं मञूं था चाकोने पर हयातीअ खां ख़फ़ा नायूं वफ़ारगिज़ न थी पर वञी च बेवफ़ा नायूं वञी च बेवफ़ा नायूं वञी च बेवफ़ा नायूं वञी च बेवफ़ा नायूं। तमामु ज़बरदस्त। वञी चो बेवफ़ा न आहियूं, वफ़ा हरगिज़ न थी आहे पर वञी चो बेवफ़ा न आहियूं। ज़बरदस्त। अच्छा हाणे असांखे छा ॿुधाईंदो आख़िर में प्रोग्राम पंहिंजे पुॼाइण ते पहुचे थो? साईं वफ़ापली जो हिकिड़ी वाई लिखियलु आहे। ज़बरदस्त जी हा, उहा तव्हांखे ॿुधाईंदुसि। नाज़रीन, ही नौजवान यासिर मुजाहिद चांडियो यकीनन असांजो जेको प्रोग्राम नई टही तव्हांखे पसंदि ईंदो हूंदो ऐं पंहिंजो कमेंट बॉक्स में पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कजो। जेकॾहिं तव्हांजे इलाइक़े में, तव्हांजे ॻूठ, तव्हांजे वाण, तव्हांजी बस्ती, तव्हांजे वाहण में, तव्हांजे शहर में जेकॾहिं हिन ई क़िस्म जो को टैलेंट मौजूदु आहे, अहिड़ो ई को नौजवान मौजूदु आहे त असांजे स्क्रीन ते लिखियलु नंबर ते राब्तो करे असांखे दावत करे सघो था। असीं तव्हांजे शहर में पहुची उन नौजवान खे पंहिंजी सिंधी स्क्रीन ते आणींदासीं। असांजो हिकु ई मक़सदु त नौजवान नई टही असांजे हिकु अहिड़े मंच ते हुजे जिते असां हुनखे ॾिसणु चाहियूं था। यासिर मुजाहिद चांडियो जी आवाज़ में असां ॿुधंदासीं वफ़ा पली जी शायदि। ओ दर्द हज़ारे हिकिड़ी दिल, दर्द हज़ारे हिकिड़ी दिल, केरु जीअण थो चाहे, केरु जीअण थो चाहे। ओ दर्द हज़ारे हिकिड़ी दिल, भटकी भटकी नेठ थकासी, भटकी भटकी नेठ थकासी, नाहे मिली मंज़िल, कान मिली मंज़िल, केरु जीअण थो चाहे, केरु जीअण थो चाहे। केॾी नाहे वीरां वीरां, केॾी नाहे वीरां वीरां, मोहबनरीअ महफ़िल, मोहबनरीअ महफ़िल, केरु जीअण थो चाहे, केरु जीअण थो चाहे। हो दर्द हज़ारे हिकिड़ी दिल, तुंहिंजो वफ़ा बेगाणो थियो, तुंहिंजो वफ़ा बेगाणो थियो, महर करे कामिल, महर करे कामिल,
जीअण थो चाहे, केरु जीअण थो चाहे। ओ दर्द हज़ारे हिकिड़ी दिलि, केरु जीअण थो चाहे, केरु जीअण थो चाहे। ज़बरदस्त। दर्द हज़ारे हिकिड़ी दिलि, केरु जीअण थो चाहे। यकीनन दुनिया में इंसान खे अनेक मसाला, दर्द, दुख, तकलीफ़, पीड़ाऊं दरपेश अचनि थियूं। उन सभिनी ॾुखनि खे, उन सभिनी दर्दनि खे, उन सभिनी तकलीफ़ुनि ऐं पंहिंजनि परावनि जा सूर, तकलीफ़ूं, विछोड़ा सभिनी खे सीने में सांडे जीए थो। पर पोइ बि दर्द हज़ारे हिकिड़ी दिलि, केरु जीअण थो चाहे। अॼोको प्रोग्राम नई टही पंहिंजे पुॼाणी ते पहुचे थो ऐं असांजे हिन प्रोग्राम खे पंहिंजे दोस्तनि में शेयर करियो। पंहिंजी सिंध जे मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम आनियत थियनि था उनखे पंहिंजे दोस्तनि ताईं वंड करियो। ऐं जेकॾहिं तव्हां वटि को टैलेंट मौजूदु आहे ऐं तव्हां पंहिंजी सिंधी जे स्क्रीन ते अचणु चाहियो था त बिल्कुलु मोस्ट वेलकम, भलीकार। ऐं हीउ नौजवान यासिर मुजाहिद चांडियो ऐं जेको कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे, संदसि ॾाॾे खां वठी जेका आहे शाइरी, मौसीक़ी, संगीत सां तमामु वेझड़ाइप वारो तालिक़ रहियो आहे। संदसि चाचो ख़ालिद मुजाहिद चांडियो असांजो ख़ुदि अदबी हवाले सां उस्तादु रहियो आहे ऐं तमामु बहितरीनु वॾे नाले वारो शाइरु रहियो आहे। उन सां गॾु ग़ुलाम मुस्तफ़ा मौजे जुनून जंहिंजो किताबु आहे अखियुनि में इश्क जो वारस, विहाणी राति न आहे वियो, तमामु ज़बरदस्त। उहो बि हिकिड़ो शाइरु। चवण जो मक़सदु इहो त हिननि जो उहो घराणो आहे जिते तव्हांखे प्यार, प्रीत, मोहबत, दुनिया जूं जेके दुनिया ॾिसो हिकिड़ी हवस, लालच में जकड़ी पई आहे। सभु को ईअं चाहे थो त मन ॿर पिया मिलनि, हितां मिलनि हुतां मिलनि, हीअं थिए हू थिए। पर जॾहिं तव्हां हिननि चाहे हिन कुटुंब जे जेकॾहिं कंहिं नंढड़े ॿार सां तव्हां मुलाक़ात कंदो त यकीन हुन में अदब जी, मौसीक़ी जी, शाइरी जी, प्यार, प्रीत जी ख़ुशबू ईंदी। इंशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते वरी प्रोग्राम नई टही साहेड़े आदत थींदासीं तव्हांजे समातनि ताईं, तव्हांजे हिन पंहिंजी सिंधी स्क्रीन ताईं। तेसीं तव्हांजे पंहिंजे मेज़बान नायक चांडियो वरी न इजाज़त, अलाह